वठ पंहिंजा थांव। वताए फ़क़ीर जो एक दिलचस्प किस्सो। साथियों, वताए फ़क़ीर जा किस्सा ॿियो जरण नाले जो घणो कुछ मवाद असांजे चैनल ते मौजूद आहे। वधीक वीडियोस हासिल करण जे लाइ चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा। प्यारा साथियों, ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु साल तमामु सख़्त बरसात पई। वताए जो घर बि कखनि जो अॼल हिकु झूपो हो, सो मींहं में किरी पियो। वतायो माउ सुधो अंगण में ॿाहिरि सुतल हो। जॾहिं घर जी छित किरण जो फ़को थियो त वताए जी अमड़ वताए खे चयो त अबा वताया, पाण ऐं पंहिंजी ढगी त ॿाहिरि आहियूं, पर भत रधण वारो कुन्नू ऐं दिला ज़रूरु छित जे किरण सां भॼी टुकड़ा टुकड़ा थी पिया हूंदा। वताए फ़क़ीर माउ खे चयो त अमड़ ॻणती न कर, सुबुह जो तोखे तुंहिंजूं शयूं सही सलामत मिलंदियूं। जॾहिं सुबुह थियो त वतायो फ़क़ीर मस्जिद में अची पहुतो। वताए खे ॾिसी मुला चयो त वताया कहिड़ी ख़बरचार आहे? वताए चयो त मुला, ॿ दिला ऐं हिकिड़ो कुन्नू मां हिन मस्जिद मां खणंदसि। मुला चयो त इहे ख़ुदा जा आहिनि, जे ख़ुदा जे घर में रखिया पिया आहिनि, ऐं ही न खण। तंहिं ते वताए चयो त राति ख़ुदा मुंहिंजो वॾो नुक़सानु कयो आहे, सो उन ई करे मां ख़ुदा जा ई ही टपड़ खणंदसि। जे मुला, जे तोखे का ॾुखी ॻाल्हि थी लॻे त तूं पंहिंजे घरां भरे ॾे या माठ करे वेही रह, छो त वताए खे अॻियां पोइ इहे शयूं खेसि मोटाइणियूं आहिनि। ॿियनि जी चोरी मां कोन कंदसि। जेको रहीम आहे, जेको करीम आहे, जेको हलीम आहे, त बाक़ी छा खपे? मौला महिरबान, सखी सुल्तान, बारी बुरदबार, जेको ॾेई न पचारे। वतायो फ़क़ीर बि अॼु उन वटि लंघी आयो आहे, ऐं वताए जो थियल ज़ियान बि अॼु ख़ुदा ई भरींदो। तो इन ई चवण ते वताए जे इन जुमलनि ते मुला खणी मार्च कई ऐं वतायो उहो सामान खणी घर आयो ऐं अमड़ खे चयाईं त अमड़ अचे वठ पंहिंजा थांव। साथियों, उमेद आहे त वताए जे हिन किस्से मां तव्हांखे हिन किस्से जो मक़सदु सम्झ में अची वियो हूंदो ऐं तव्हांजे इल्म में पुण इज़ाफ़ो थियो हूंदो। वधीक वीडियोस हासिल करण जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।